नहमदहू व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत अल-बक़रा आयत नंबर 164 खां वठी 167 ताईं तर्जुमो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्न बेशक फ़ी ख़ल्क़िस समावाति वल अर्द पैदाइश में आसमानन ऐं ज़मीन जे वक़्तिलाफ़िल लैली ऐं फेर घेर में रात वन नहार ऐं ॾींहं जे वल फुल्किल लती ऐं ॿेड़ियुनि जे या कश्तियुनि जे उहे जेके तजरी हलन थियूं फिल बहरी समुंड में बिमा गॾो उन शइ सां यनफ़उन नास जेको नफ़ो ॾियनि थियूं माण्हुनि खे, यानी उन सामान सां गॾु ॿेड़ियुनि जो हलणु समुंड में जेके नफ़ेमंद आहिनि माण्हुनि जे लाइ नास वमा ऐं जेको अंज़लल्लाहु वसाए थो अल्लाह नाज़िल करे थो अल्लाह मिनस समाई आसमान मां मिम्माइन पाणी फ़अहया बिहिल अर्द पोइ हू ज़िंदा करे थो हिन सां या आबाद करे थो हिन सां ज़मीन खे बाद मौतिहा पोइ उन जी मौत यानी बंजर ज़मीन खे अल्लाह आबाद करे थो उन पाणी सां। वबथा ऐं हुन फैलाया फ़ीहा हुन में किथे ज़मीन में मिन कुल्ली दाबतिन हर क़िस्म जो जानदार व तसरीफ़ रियाही ऐं मुख़्तलिफ़ सिमतुनि में हवा रिहा हवा खे चइबो आहे। हीअ वरी डायरेक्शन जे लाइ मुख़्तलिफ़ सिमतुनि में हवा जो हलणु वस्सहाबिल मुसख़री ऐं ककरनि या बादलनि जो जिन खे अल्लाह ताला पाबंद करे छॾियो आहे। बैन समाई वल अर्दी विच में आसमान ऐं ज़मीन जे लआयातिन लिक़ौमी याक़िलून अलबत्ता निशानियां उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके अक़ल रखनि था। हिन सॼे आयत में अल्लाह ताला पंहिंजी निशानियुनि जो ज़िक्र कयो आहे जेके कुझु अल्लाह ताला ठाहियो आहे त माण्हू उहे ॾिसी अल्लाह जी निशानियूं ॾिसनि ऐं उन मां कुझु सबक़ हासिल कनि। अॻियां ॿुधाए आयत नंबर 165 वमिनन नासी ऐं माण्हुनि मां आहिनि मन कुझु अहिड़ा मई यतख़िज़ो वमिनन नासी ऐं माण्हुनि मां कुझु अहिड़ा आहिनि मई यतख़िज़ो जिन ठाहे छॾियो आहे मिन दूनिल्लाहि अल्लाह खां सवाइ अंदादन युहिब्बूनहुम कुझु शरीक जिन सां उहे मोहबत कनि था कहुब्बिल्लाह जहिड़ी मोहबत अल्लाह सां करणु घुरिजे हू उन्हनि ॿियनि सां मोहबत कनि था जिन खे हिननि अल्लाह जो शरीक ठाहियो आहे। वल्लदीन ऐं उहे माण्हू जेके आमनू जिन ईमान आंदो अशदु ज़्यादा शदीद आहिनि वधीक आहिनि हुब्बल लिल्लाह अल्लाह जी मोहबत में। वलो यरल्लदीन ऐं जॾहिं ॾिसंदा उहे माण्हू अल्लदीन वलो यरल्लदीन ऐं जॾहिं ॾिसंदा उहे माण्हू ज़ुल्मु जिन ज़ुल्म कयो कहिड़ो ज़ुल्म कयो शिरक जो इद यरोन ऐं जॾहिं उहे ॾिसंदा अल अज़ाब खे अनल क़ुव्वत लिल्लाहि जमिया त तमामु क़ुव्वत अल्लाह ही जे लाइ आहे सभ जी सभु। व अन्नल्लाह ऐं बेशक अल्लाह शदीदुल अज़ाब सख़्त आहे अज़ाब ॾियण में। इज़ तॾहिं तबर अल्लदीन बेज़ारी ॾेखारींदा या बरात ज़ाहिर कंदा उन्हनि खां बेज़ारी ॾेखारींदा उहे माण्हू अल्लदीन तुबिउ उहे माण्हू जिन जी पैरवी कई वई हुई दुनिया में यानी जिन जी पैरवी कई उहे बेज़ारी ॾेखारींदा कंहिंखां मिनल लदीन तबउ उन्हनि माण्हुनि खां जिन हुननि जी पैरवी कई जिन हुननि खे अल्लाह खां वधीक दर्जो ॾिनो उहे माण्हू हुननि खां बेज़ारी ॾेखारींदा। वरउल अज़ाब ऐं हू पंहिंजी अखियुनि सां ॾिसी वठंदा अज़ाब खे वतक़त्तअत बिहिमुल असबाब ऐं मुनक़ता थी वेंदा उन्हनि खां तमामु असबाब या तमामु जेको उन्हनि जा तालुकात हूंदा हिक ॿिए सां सभु ख़तमु थी वेंदा। वक़ाल ऐं चवंदा अल्लदीन तबउ उहे माण्हू जिन पैरवी कई हुई यानी पंहिंजे वॾनि जे लाइ हाणे हीअ छा चवंदा जिन हुननि बुज़ुर्गनि जी पैरवी कई हाणे इहे चवंदा लव काश अन्न लना के हुजे हा बेशक असांजे लाइ करतन वापसी
फ़न तबर्रआ त असां बेज़ारी ॾेखारियूं हा मिनहुम हिननि सां, जीअं हुननि बुज़ुर्गनि जो बेज़ारी कई त भई असां त हिननि खे न चयो त असांजी पैरवी कई त पाण सां ई लॻा हुआ। हाणे हू माण्हू जिन पैरवी कई से चवंदा काश असांजे लाइ वापसी हुजे त असीं बि हिननि खां बेज़ारी ॾेखारी मिनहुम उन्हनि खां यानी वॾनि खां। कमा जीअं तबर्रऊ इहे इन्हनि बेज़ारी ॾेखारी आहे मिना असांखां। कदालिक अहिड़ी ई तरह युरीहिमुल्लाहु ॾेखारींदो अल्लाह हुननि खे छा ॾेखारींदो हुननि खे अल्लाह आमालहूं हुननि जा अमल जेके हुननि दुनिया में नेकी सम्झी कया हुआ हसरातिन हसरत जे तौर ते। हाणे सिर्फ़ु पछतावे खां अलावा हिननि वटि कुझु बि न हूंदो हसरत अलहिम हसरतूं हूंदियूं उन्हनि ते उन्हनि जे मथां वमाहुम ऐं न हूंदा उहे विहारजीन निकिरण वारा मिनन नार बाहिमा जहन्नुमा। सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।